ईरान ऐं अमरीका विच में तकरार हिकु नए मोड़ तरफ़ वधी रहियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान हिन वक़्तु इंतिहाई बहरान में आहे ऐं अमरीका खां दरख़्वास्त कई आहे त आबनाए हुर्मज़ खे जल्द खोलियो वञे। ॿिए पासे क़तर पाकिस्तान जी सालिसी किरदार जी वाखाण कंदे चयो आहे त पाकिस्तान हिन मामले में बहितरीन सिफ़ारती कोशिशूं करे रहियो आहे ऐं क़तर मुकमल तौर ते पाकिस्तान जी हिमायत जारी रखंदो। क़तर जे परॾेही वज़ारत ख़बरदार कयो आहे त आबनाए हुर्मज़ खे बंदि करणु या धमकियूं ॾियणु आलमी तवानाई लाइ वॾो ख़तरो बणिजी सघे थो ऐं अहिड़ा क़दम ग़ैर ज़िमेवारी क़रार ॾिना विया आहिनि। इन विच में ईरान जे नाइब वज़ीर दिफ़ा सख़्तु बयानु ॾींदे चयो आहे त अमरीका हाणे अहिड़ी पोज़ीशन में नाहे जो आज़ादु मुल्कनि ते पंहिंजूं पॉलिसियूं मढ़े सघे। ईरानी अमलदारनि जो चवणु आहे त उन्हनि जी अवाम ऐं फ़ौज जी मज़ामत दुनिया ॾों हक़ीक़त ज़ाहिर करे छॾी आहे ऐं अमरीका खे आख़िरकार पंहिंजा मुतालबा तब्दील करणा पवंदा। यादि रहे त ताज़ो ईरान अमरीका ऐं इसराइल विच में जंग खां पोइ जंगबंदी त थी चुकी आहे, पर छिकताण अञा ताईं ख़तमु नाहे थी सघी। इलाइक़ो अञा ग़ैर यकीनी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जिते सिफ़ारती कोशिश जो कामयाबु थियणु इंतिहाई अहम बणिजी वियो आहे।